बैती में गोटकी जे ज़िले चेयरमैन हाजी खान महर पारां मुख़्तलिफ़ स्कीमुनि जो इफ़्तिताह कयो वियो। हाजी खान महर गोट मोहम्मद खान शहर, तालिब खान शहर, रईस इलाही बख्श चाचड़ ऐं ॿियनि ॻोठनि में आरओ प्लांट्स जो इफ़्तिताह कयो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे हाजी खान महर जो चवणु हो त रंडकुनि बावजूद बिना कंहिं फ़र्क़ जे हर यूसी खे मुख़्तलिफ़ स्कीमूं ॾिनियूं आहिनि, पर मुख़ालिफ़ मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमाल करे असांजा रस्ता रोक करण जी नाकाम कोशिश करे रहिया आहिनि। उन ॿुधायो त ज़िलई काउंसिल वटि अञा मुख़्तलिफ़ स्कीमुनि लाइ रक़म मौजूदु आहे, जंहिंजो हिसाब ॾिनो वेंदो। ज़रूर मां निशानदेही कयां थो इंशाअल्लाह अॻिते जेका गवर्नमेंट ईंदी उहा बहितरीन हिकिड़ी सुठी असांजी गवर्नमेंट ईंदी जेका माण्हुनि जा मसइला हल करणु चाहींदी। बाक़ी हिन महिल थोरी त असांजा हथ ॿधल आहिनि। बाक़ी इहे जेको तव्हांखे मां प्लेटनि वारी ॻाल्हि ॿुधाई, प्लेटनि जा पैसा बि रखी छॾिया आहिनि। टेंडर जी डेट 25 तारीख़ आहे, तव्हां पाण ॾिसंदव। इंशाअल्लाह असांजी पूरी कोशिशि हूंदी त इन खे पास करायूं, पर हाणे ऑफिसर जी ज़्यादती जी वजह सां रोकियो त पोइ इन जो वरी बिल्कुलु सिंध गवर्नमेंट जी ज़िम्मेवार हूंदी। कंहिंजा रखियल पैसा बि ख़र्च नथी करणु ॾे, उहे ज़िम्मेवार हूंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk